वक्त असांजा साईं मेहमान खास फकीरी तबीयत नूरानी सूरत खुश एलान शीरी जबान साईं अलावा शरीफ दरबार जा खुलफा सोना इलाज मतरम आशकली साईं जन जो खिताब इलाज आओ साईं के अर्ज तो इंशाअल्लाह इन स्टेज ते अची तव्हां असांजे दिलनि खे मुनवर फरमाईंदा तव्हां असांजे नारन जे गूंज में साईं जन जी स्टेज ते आमद नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर जमात अहले सुन्नत जिंदाबाद। बाबा इनके स्टेज बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मत हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफिना व अकरमिना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलिल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वअन्फिक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़्खरतनी इला अजलिन क़रीब फ़अस्सद्दक़ वअकुम मिनस्सालिहीन वलन युअख़्खिरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा बआवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, 11 ज़ुल्क़अद शरीफ़ जी रात अल्लाह जे रहमत जी बरसात वठी ॾियण वारी मुआफ़ी मदीने वारे घोट जी ज़ात मुआफ़ करण वारी रब्बे काबा जी ज़ात इंशाअल्लाह ताला असां तव्हां गुनाहगार जेके ख़ाली झोलियूं खणी आया हो मुंहिंजो अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके पंहिंजे महबूब जे सदके पंहिंजे महबूब जे सदके रहमतुन सां भरपूर फरमाईंदो। दुनिया में सब कंहिंखे को न को सहारो हूंदो आहे, पर गुनाहगारनि जो त हिकिड़ो ई सहारो आहे, उहा मदीने वारे साईं जी ज़ात आहे। बेशक आलिमनि खे इल्म जो सहारो हूंदो, आबिदनि खे इबादतुनि जो सहारो हूंदो, ज़ाहिदनि खे ज़ुहदो तक़वा जो सहारो हूंदो, पर असां जन जो अमलनि खां झोलियूं ख़ाली आहिनि, असांखे त कोई सहारो कोन्हे। हिकिड़ो ख़ुदा जो बानड़ो स्टेज ते वेही तकरीर करे क़यामत जो मंज़र बयान करे रहियो हो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, सिज नेज़े जे बराबर ईंदो,
ज़मीन तपी ट्रामे जी थी वेंदी, वाहिदुल कहार जी कोरट कायम थींदी। सब सच हो। नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो, कोई कंहिंखे सुञाणण जे लाइ तयार न हूंदो। जहन्नम जी बाहि बड़का ऐं वाका पई कंदी। उन महल छा थींदो त हिकिड़ो सादड़ो गरीब मजदूर हर हारी को वेठो हुजे, उन जे अखियुनि में पाणी अची वियो, उथी बीही बाहूं ॿधी करे, छो त मौलविन सां ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो आहे, छो त जज़्बात अहिड़ी कुझु घणा हूंदा आहिनि। बाहूं ॿधी अर्ज़ कई, साईं मौलाना साहब हिकिड़ो मिंट रुकी मूंखे जवाब ॾियो। चई कहिड़ो? चई जेकी तव्हां ॻाल्हियूं कयूं इहो सच आहे, इन में कोई शक न आहे त क़यामत जो ॾींहुं भी थियणो आहे, सिज खे नेज़े जे बराबर भी अचणो आहे, ज़मीन खे तपी ट्रामे जो भी थियणो आहे, नफ्सा नफ्सी जो आलम भी थियणो आहे। चई पोइ छा थो पुछी? चई मूंखे एतिरो ॿुधा त उन मक़ाम ते, उन मंज़िल ते मुंहिंजो मदीने जो साईं हूंदो या कोन हूंदो। हिक गरीब मिस्कीन सादड़े अबोझड़े उन आलमे दीन हुनखे ॿुधायो। चई कोई शक न आहे त मुंहिंजो मदीने जो साईं यकीनन हूंदो। त रोई थो चवे त पोइ मौलाना साहब असांखे हाणे परवाह कान्हे का, छो त जहिड़ा आहियूं तहिड़ा। जहन्नम खे बाहि ठारींदी त ख़ुदा जे हुकुम जी ज़ात ठारींदी, ऐं ख़ुदा जे ज़ात खे इहो हुकुम ॾियण ते अगरि राज़ी करण वारी का ज़ात हूंदी त उहा मदीने वारे साईं जी हूंदी। मां नथो चवां, अल्लाह जो क़ुरान गवाही आहे। तव्हांखे ख़बर आहे त ॻाल्हियूं मुख़्तसिर कबियूं, बा मक़सद कबियूं, बेमक़सद कोन कबियूं। अल्लाह जो क़ुरान गवाही पियो ॾे। अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदर 30 पारे जे अंदर सूरतुन नब जे अंदर मुझे बेनियाज़ रब फरमायो, ला यतकल्लमून, अञा पुठियां खां तिलावत कयां। अल्लाह ताला फरमायो, रब्बिस समावाति वल अर्दि वमा बैनहुमा अर्रहमान ला यमलिकून मिन्हु खिताबा। जिक्र थो थे यौम यक़ूमुर रूह वल मलाइकतु सफ़ा ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहुर रहमान व क़ाल सवाबा। अल्लाह जो क़ुरान जो सचो आहे। अल्लाह जो क़ुरान कोई शक न है। बेनियाज़ रब फरमायो, उन दिहाड़े जॾहिं इहा ॻाल्हि करे वयुसि, नेज़े ते सिज बि हूंदो, ज़मीन ट्रामे जी बि थी वेंदी, तमाम आलम मौजूद हूंदो, तमाम अंबिया मौजूद हूंदा, तमाम अंबिया जूं उम्मतूं बि मौजूद हूंदियूं, वाहिदुल कहार जी कोरट बि काइम हूंदी। अल्लाह फरमायो, यौम यक़ूमुर रूह वल मलाइकतु सफ़ा। उन कयामत जे दिहाड़े ते, उन कयामत जे दिहाड़े जिब्राइल अमीन भी बीठो हूंदो, तमाम मलाइक भी बीठा हूंदा। कीअं बीठा हूंदा? सफ़ा, सभई सिफ़ुन में बीठा हूंदा, सिधा बीठा हूंदा। बीठा ज़रूर हूंदा, लेकिन अल्लाह फरमायो ला यतकल्लमून,
केर भी गाल्हाए को न सघंदो कंहिंमें हिम्मत ही कान हूंदी कंहिंमें ताक़त ही कान हूंदी केरो ॻाल्हाए मीकाइल न ॻाल्हाए इसराफील न ॻाल्हाए इज़राइल न ॻाल्हाए जिब्राइल भी न ॻाल्हाए कोई भी को न ॻाल्हाईंदो मौला आख़िर केरो ॻाल्हाईंदो अल्लाह जे ज़ात फरमायो हाओ हाओ ॻाल्हाईंदो ज़रूर मौला केर ॻाल्हाईंदो अल्लाह फरमायो इल्ला मन अज़िन लहु रहमान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जे ज़ात फरमायो हाओ हाओ ॻाल्हाईंदो ज़रूर मौला केर ॻाल्हाईंदो अल्लाह फरमायो रहमान जंहिंखे इजाज़त ॾींदो ॻाल्हाईंदो ज़रूर अल्लाह जे रहमत खे जोश ॾियारींदो ज़रूर अल्लाह जे रहमत खे राज़ी कंदो ज़रूर मगर बेनियाज़ करीम रब जे आॾो ॻाल्हाईंदो केर जिब्राइल भी न कोई मलाइक भी न रब जो क़ुरान पियो चवे वञी क़ुरान करीम घर में खोले पढ़ी ॾिसजां 30 पारे जे जे आखिरी आयतुन खे अल्लाह फरमायो ॻाल्हाईंदो ज़रूर केर ॻाल्हाईंदो बेनियाज़ रब फरमायो जंहिंखे मां अल्लाह इजाज़त अता फरमाईंदुसि मौला कंहिंखे इजाज़त ॾींदे मुझे अल्लाह फरमायो वक़ाल सवाबा इजाज़त उनखे ॾींदुसि जेको सच ॻाल्हाइण वारो आ या इएं चओ त जंहिंजो ॻाल्हाइण मां ख़ुदा खे वणंदो आ सुभान अल्लाह। उन ॾिहाड़े इजाज़त मिलंदी ज़रूर लेकिन मिलंदी उनखे जंहिंजो ॻाल्हाइण अल्लाह खे वणंदो देवबंदी है तुंहिंजी मर्ज़ी बेरेलवी है तुंहिंजी मर्ज़ी अहले तशीयत ही तुंहिंजी मर्ज़ी सुन्नी ही तुंहिंजी मर्ज़ी मां फिरकिन सिरकिन खां हटी करे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे तोखां सवाल थो कयां आदम भी मौजूद हूंदो ईसा अलैहिस्सलाम भी मौजूद हूंदो इब्राहिम अलैहिस्सलाम भी मौजूद हूंदो नूह अलैहिस्सलाम भी मौजूद हूंदो जो अम्मा आमिना जो लाल मदीने जो ताजदार भी मौजूद हूंदो सुभान अल्लाह। 1,24,000 नबी मौजूद हूंदा उम्मतूं भी मौजूद हूंदियूं अल्लाह कुरान करीम में फरमायो जिब्राइल भी हूंदो मीकाइल भी हूंदो इसराफील भी हूंदो इज़राइल भी हूंदो कायनात जे अंदर अरबे खरबे मलाइक उहे भी मौजूद हूंदा रब थो चवे लेकिन ॻाल्हाईंदो केर भी न मौला केर ॻाल्हाईंदो मुझे खुदा फरमायो जंहिंजो ॻाल्हाइण मां खुदा खे वणंदो उनखे ई ॻाल्हाइण जी इजाज़त मिलंदी सुभान अल्लाह। हाणे हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे दिल खां पुछ पंहिंजे दिल खां पुछ त मुंहिंजे खुदा करीम खे क़यामत जे ॾिहाड़े मूसा कलीमुल्लाह जो ॻाल्हाइण वधीक वणंदो या मोहम्मद रसूलुल्लाह जो वधीक वणंदो सुभान अल्लाह। आदम सफ़ीउल्लाह जो वधीक वणंदो या मोहम्मद रसूलुल्लाह जो वधीक वणंदो तमाम अंबिया जा नाला वठण जे बजाय अर्ज करे वञा तमाम अंबिया खे भी आॾो रख मुझे मुस्तफ़ा करीम जे ज़ात खे भी आॾो रख ऐं मियां अली मोहम्मद पो दिल खां पुछी जवाब ॾे त खुदा खे ॻाल्हाइण कंहिंजो वणंदो कहिड़े भी मसलक सां तुंहिंजो तालुक आहे लेकिन मुंहिंजो ईमान आहे जंहिं हिकु भी दफ़ो चयो आहे त ला इलाहा इल्ला
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। उन जी दिल ऐं ज़ुबान चवंदी त ख़ुदा खे अगर को प्यारो आवाज़ वणंदो आ त उहो अम्मा आमिना जे लाल जो वणंदो आ। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे पीर दम दस्तगीर। अजीज दोस्त, पंहिंजे दिल खां पुछ त इहा ॻाल्हि सची आहे या न। तुंहिंजी दिल गवाही ॾींदी त इहा ॻाल्हि सची आहे। जॾहिं दिल गवाही ॾे त पोइ इन दिल सां कचहरी कर। जॾहिं तुंहिंजे दिल गवाही ॾिनी इहा फ़क़ीर सजण साईं जो ग़ुलाम ॻाल्हि सिधी पियो करे, पोइ हाणे मूंखे छॾे करे पंहिंजे दिल सां कचहरी कर। पंहिंजे दिल खां पुछ, छो त हीअ दिल उहा है जेका कंहिंजे न कंहिंजे याद सां, कंहिंजे न कंहिंजे याद सां विरूह कंदी आहे। के कुकड़नि खे यादि करे विरूह कनि, के तितरनि खे यादि करे विरूह कनि, के कहिड़ी शइ सां विरूह कनि, के कहिड़ी शइ सां विरूह कनि। अल्लाह ताला जी ज़ात उन्हनि खे हमेशह सलामत रखे जन जे दिल जी विरूह मुझे मदीने वारे मीर जे दुरूद सां थींदी आहे, खुदा जे ज़िक्र सां थींदी आहे, महबूब जे दुरूद सां थींदी आहे। हिन दिल में यादि करणो त आहे मोहम्मद ईसा, हिन दिल में यादि करणो त आहे मोहम्मद यूनुस। कंहिंखे न कंहिंखे त करणो आहे न। पोइ जॾहिं करणो ई आहे त पोइ छो न पंहिंजे महबूब खे यादि कजे। सुभान अल्लाह। मुंहिंजा मुस्लमान भाउ ने ॿारनि खे थोरो प्यार में, चमाट न प्यार में। अजीज दोस्तों तवज्जो कयो, हिन दिल में यादि करणो ज़रूर आहे त पोइ बजाए हिन हुन जे यार त सभिनी खे खपे न दा। ॻाल्हाईंदा अचो, ॻाल्हाईंदो मज़ो ईंदो। सुभान अल्लाह। सभिनी खे यार खपे, लेकिन उहो तव्हां में केरु आहे जेको चवे त मूंखे बेवफा यार खपे? को हिकिड़ो आहे? कोई बि तयार कोन थींदो। नंढो हुजे या वॾो, अमीर हुजे या ग़रीब, पीर हुजे या फ़कीर, यार सभु कंहिंखे खपे। लेकिन हर को चाहींदो आहे यार उहो खपे जेको वफ़ादार हुजे। सुभान अल्लाह। वफ़ा छा खे चइबी आहे? सोखीअ भाए सबको, सोखीअ भाए सबको, ओखीअ तूं ही तूं, मौला मथा मुंह बुढ़ो मलाहिजबा झजो। सुभान अल्लाह। यार खपे ज़रूर। कहिड़ो यार खपे? जेको ॾुखी में कम अचे। ॾुखी कॾहिं थींदी आहे? जॾहिं सभई हथ कढी वञनि। खोल हदीस खे, खोल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दीन जे किताबनि खे। जॾहिं मैयत खे गुस्ल ॾियारियो वेंदो आहे, सभिनी जो आवाज़ बि ॿुधंदो आहे, सभिनी खे सुञाणंदो बि आहे। लेकिन अल्लाह जो हुकुम हिन दुनिया खां कनेक्शन कटे चुको आहे। हुन जो आवाज़ केरु बि न ॿुधंदो आहे। इंसान ऐं जिन न ॿुधी सघंदा आहिनि, पखी बि ॿुधंदा आहिनि, जानवर बि ॿुधंदा आहिनि, तुंहिंजी मेह भी ॿुधंदी आहे, तुंहिंजी गऊं भी ॿुधंदी आहे, तुंहिंजो कुतो भी ॿुधंदो आहे, तुंहिंजो बिल्लो भी ॿुधंदो आहे। हर शइ आवाज़ मैयत जो ॿुधंदी आहे। इंसान ऐं जिन कोन ॿुधी सघंदा आहिनि। हो तव्हां खां पुछंदो आहे, जेॾी महिल पंहिंजा कपिड़ा फाड़ींदा आहिनि, चवंदो आहे एॾी दोस्ती तव्हां सां मुंहिंजे जिस्म जा कपिड़ा था फाड़ियो।
जेडी मल तख्ते ते सुमारींदा हन गाल खुटाया मुखे मौजू ते मोटणो आ मुझा दोस्त अजीज जेडी मल कब्र में लाहे अकेलो करे दुआऊं घुरी निकरण वारी कंदा हन उन वक्त ओहो मैयत हिक हिक के सद कंदो आ ओ मुझा फलाना यार तोखां सवा त रात भी कान गुजरंदी हुई रातिन जूं रातियूं रोड ते कचहरियूं कंदा हुयासी अज मूं वट वेहण जे ला तू तैयार नहीं हिकड़ो हिकड़ो दोस्त हलंदो वींदो आ मिटन के सद कंदो मिट वींदा आखिर में चवंदो भाइर जरूर वेहंदा पर भाइर भी हलिया वींदा जेडी मल बाकी हिकड़ो अबो बचंदो आ तव्हां ॾिठो आ त हिकड़ो माण्हू मैयत जे सेरांदीअ खां वेहारियो वेंदो आ जेॾी महिल उहो प्यारो माण्हू अबो या भाउ वेहंदो आ दाहूं करे मैयत चवंदो आ हाय हाय सभु छॾे वया हिकड़ो तूं दोस्ती निभाए रहियो आ जेॾी महिल 5 मिंट गुज़रंदा जेॾी महिल उहे मैयत जा कांधी केर गाला गाला कांधी तू असां कांधी था चऊं पर लतीफ सरकार इनखे ॼञ थो चवे लतीफ सरकार फरमायो भर भंजू वेही अदा अॻियां कहिड़ी कंदे गालड़ी जानी मानी मोटिया बरबनी दे पोइ कान ख़बर पई तॾा जुॾनाऊं सिके तिरो सभु छॾे वेंदई भुलियल हई अदो गॾु हूंदो भुलियल हई दोस्त गॾु हूंदो भुलियल हई जन जे करे रातिन जो रातियों डिश ते वेही करे फिल्मूं ॾिसी ताड़ा थो मिलाई कोई भी गॾु कोन हलंदी इहे दुनिया जा तमाम दोस्त मिट माइट बेवफा थई जेॾी महिल उहो अबो बि कब्र ते वेठल अञा थोरो कांधी अॻिते हलिया सॾु कंदसि हली आ घणई वेठे जेॾी महिल उहो आख़िरी अबो बि कब्र छॾे हलंदो तोखां थो पुछां मुसलमान हिकड़े मिंट जे लाइ अंदाज़ो लगा जेकॾहिं तोखे कंहिं वण सां ॿधी सुक करे तुंहिंजे वात ते कपिड़ो ॾेई करे हिकड़ो हिकड़ो हलंदो वञे आख़िरी जेॾी महिल हले तुंहिंजे दिलि मां छा गुज़रंदो सॾ कीअं कंदे दाहूं कीअं कंदे कूकू कीअं कंदे रड़ियूं कीअं कंदे जॾहिं त साम्हूं शींहं बि नज़र अचे जॾहिं त साम्हूं तोखे गिदड़ भगड़ बि नज़र अचनि छा तुझे दिल ते गुज़रंदो हूंदो तुझे दिल जे मथां कहिड़ी कैफियत हूंदी जेॾी महिल तमाम छॾे वया अबो बि कब्र छॾे हलण लॻो मैयत रड़ करे चवंदो आहे ओ मुंहिंजा दिल पर बाबा दुनिया जे अंदर न खाई मुखे खाराइण वारा दुनिया जे अंदर न चोड़े मुखे चोड़ाइण वारा दुनिया जे अंदर पांजू निंड्रू फिटाए मुखे निंड्रू कराइण वारा दिलबर बाबा अज तू भी माखे अकेलो छड्यो थो वञे इए चई करे जिया उभदारी दड़ दाहूं कबियूं हन इए दाहूं कंदो आ कंहिंखे भी भर में न ॾिसी करे अचानक मुनकर नकीर अचे वींदा जन जो अजीब चेहरो हूंदो हथन में गुरज़ो हूंदियूं कहिड़ी सूरत हूंदी अंदाज़ो लगा जेॾी महिल उन्हनि खे ॾिसी बेयारो मददगार पाण खे महसूस कंदो उन ओखीअ महल में जॾहिं सभई छॾे वींदा उते अम्मा आमिना जो लाल अची बेड़ो पार कंदो आ सुभान अल्लाह जिते सब छॾे वींदा
जिते सब छड़े वींदा बेशक मुंहिंजा दोस्त अजीज तुंहिंजो दिमाग तुंहिंजो अकुल हिन फ़कीर जे ॻाल्हि सां इख्तिलाफ करे सघे थो मगर हकीकत इहा थी जेका फ़कीर तोखे ॿुधाए रहियो आहे। मां तोखां थो पुछां क़ब्र जे अज़ाब खे रोकण जे लाइ क़ब्र जे अज़ाब जो तोखे असांखे त अंदाज़ो ई कोन्हे को। खोल हदीस जा किताब हिन कुख खां ज़ोर ॾींदी हिन कुख जूं पासीरियूं पाण में मिली वेंदियूं ठकाव थी वेंदा कीमो थी वेंदे ताकत कहिड़ी आहे तो में डिज क़ब्र जे अज़ाब खां। बहरहाल टाइम मुख़्तसिर आहे अर्ज़ पे कयुमि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन क़ब्र जे अज़ाब खे टारण वारी केर निमाज़ आहे या न जवाब ॾे खोले जवाब ॾे कहिड़ो बि तुंहिंजो अक़ीदो मां अॼु पहिरीं चई चुकुसि त फिरकियूं सिरकियूं छॾे करे अॼु सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। अॼु ईमान जे ताक़त सां जवाब ॾींदो अच छा निमाज़ क़ब्र जो अज़ाब टारींदी या कान टारींदी जवाब ॾे। कुरान करीम जी ताकत क़ब्र जो अज़ाब टारींदी या कान टारींदी जवाब ॾे। तुंहिंजा रोज़ा रखियल तुंहिंजे क़ब्र में कम ईंदा या कोन ईंदा जवाब ॾे। जॾहिं तुंहिंजे ज़िंदगीअ जा ख़ैर ख़ैरातूं रोज़ा निमाज़ूं कम ईंदा उहे क़ब्र में पहुचंदा तॾहिं कम ईंदा। खुदा जो वास्तो थई हे फ़कीर तोखे बाहूं थो ॿधे त पंहिंजे दिल ऐं दिमाग़ खे खोल जेको क़ुरान तोखे क़ब्र में कम ईंदो ॿुधाए उहो क़ुरान हूंदो त ज़रूर मगर सूरत कहिड़ीअ में हूंदो। सुभान अल्लाह सोचे पोइ जवाब ॾे जेका निमाज़ तोखे क़ब्र जे अज़ाब खां छुटकारो ॾियारींदी उहा निमाज़ त हूंदी पर सूरत कहिड़ीअ में हूंदी जवाब ॾे। उहो रोज़ो जेको तुंहिंजे क़ब्र जे अज़ाब खे टारींदो उहो आहे त हक़ पर सूरत कहिड़ीअ में हूंदो। ओ मुस्लमान भा ज़रा सोच त कर तूं पाछे खे कबूल थो करी ज़ात जो इनकार थो करी इहा बेवकूफ़ी आहे। इएं कीअं थो थी सघे त पाछो त मौजूद हुजे पर ज़ात मौजूद न हुजे। इएं नथो थी सघे त पोइ इएं बि नथो थी सघे निमाज़ मौजूद हुजे ऐं साहिब निमाज़ मौजूद न हुजे। क़ुरान मौजूद हुजे साहिब क़ुरान न हुजे। अज़ीज़ान मन सच इहो आहे इहे सभई इबादतूं मुझे मुस्तफ़ा जे सूरत में तोखे दीदार कराए। सुभान अल्लाह इन करे पहिरों जुमलो अर्ज़ कयमि त हीअ जेका सीने में ख़ुदा तोखे दिलि ॾिनी आहे इन दिलि खे कंहिंसां त प्यार करणो आहे न त पोइ अचु त उन महबूब सां प्यार कयूं जेको क़ब्र में भी गड्डा हशर में भी गड्डा जेको क़ब्र में छो त दुनिया में त मिट माइट सभई अथई न क़ब्र में केरु हूंदो कोई न हूंदो। अज़ीज़ाने मन उन ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मुझे आका करीम सां प्यार कर मुझे आका करीम जे शहर सां प्यार कर मुझे आका करीम जे गलिन सां प्यार कर। अॼु ही जेको प्रोग्राम आहे मां अञा कलाक हिकिड़ो ॻाल्हाइणो पर शायद घणो कुछ मां अॻिते निकिरी वयुमि। अॼु जो जेको ही प्रोग्राम आहे उन मौज़ूअ ते मूंखे ॻाल्हाइणो ज़रूर आहे लेकिन उन खां पहिरीं जेको जुमलो अर्ज़ करण पे चाहियुमि उहो इहो आहे त जंहिंखे बि सिक सां सारबो आहे त उनखे हिडकी थींदी आहे या न। अॼु संगत में कचहरी आहे मोहम्मद याकूब हकड़ो जे ॻोठ में का कुराड़ी आहे कंहिं बच्चे जी अमड़ा अल्लाह ताला उन जे बच्चे जी मग़फ़िरत फरमाए मोहम्मद सावण उन जी कुराड़ी अमर आहे। सच इहो आहे त अञा कोई प्रोग्रामनि जो मुंहिंजो प्रोग्राम कोन हुयो पर मोहम्मद यूनुस हकड़ो न्यापो ई अहिड़ो अचे ॾिनई चए थो कुराड़ी आहे
इंतहाई कमजोर आ उन जो बचड़ो मोहम्मद सावण अल्लाह पाण दे घुराए वरतो आ उन कुराड़ीअ जी तमन्ना है नियापो खणी आयो त मुंहिंजी जिंदगी अलाए छा है दिल चवे थी त मां अल्लाह जे जिक्र महबूब जे दुरूद जी हिकड़ी महफिल सजाए पंहिंजे बचड़े जे बख्शिश ला दुआ घुराए छॾियां अल्लाह ताला मुझे बचड़े जी बख्शिश फरमाए हिक माउ जी दाह हुई हिक माउ जी तड़प हुई जंहिंजे करे जो पहिरो प्रोग्राम इन हेतरन महीनन खां पो अज हिन मोहम्मद याकूब हकड़े जे गोठ में दिनुम सिर्फ इन करे जो हिक माउ जो दर्द हुयो ऐं माउ छा थींदी आ जंहिंजी माउ दुनिया छॾे चुकी हूंदी उनखे ख़बर हूंदी त अमड़ छा थींदी आहे अमड़ जो कदर कर मुसलमान त मां अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त अजीज त इन दिल में महबूब मदीने वारे मीर जो प्यार कर मां अर्ज पे कयो त दिल में कंहिंखे यादि कबो आ त हिॾकी थींदी आहे अॼु त खुली आहे ईमानदार वॾड़ी उमिरि वारा वेठा आहियो रात जो हाने तो सही जदीद दौर आ न सही जदीद दौर आ थोड़ो भला पंहिंजे फकीराने दौर ते मोटी हल जेकॾहिं कंहिंखे रात जो हिॾकी थींदी ही छा कंदा हुया पाणीअ जा ॿ ढुक पीतई हिॾकीअ न छॾियो हा मुंहिंजे बचड़े सारियो आ फलाणे हिॾकीअ न छॾियो फलाणे हिॾकीअ न टे जो नालो वरते हिॾकी ॾिची ॾिसई दिल सां याद फलाणे कयो मूं नालो वरतो हिॾकी छॾे वई मुझे ॻाल्हि करण जो मक़सद आ त तो असां सिंधी माण्हू जी तारीख़ ॿुधाए थी त जंहिंखे दिल सां याद कबो आ ॿियो न तॾहिं बि उन वटि हिॾकीअ जे ज़रिए पैगाम पहुचंदो इहा हक़ीक़त आ थोड़ो खुली ॻाल्हि आ भला इन में शर्त आहे त नेक याद करे त पोइ हिॾकी थिए ऐं गुनहगार याद करे त हिॾकी न थिए ईअं आहे छा थोड़ो ॻाल्हायो वॾड़ा वेठा उहे ॻाल्हायो ईअं त कोन्हे को नेक हुजे या बद चइबो दिल सां जंहिं यादि कयो त उनखे हिॾकी यानी नेकीअ जो मामलो न आहे मामलो छाजो आहे ॻाल्हाए छा जो मामलो आहे दिल जो मामलो आहे मां तोखां थो पुछां जेकॾहिं गुनहगार खे दिल सां यादि करे त उनखे हिॾकी थिए उनखे ख़बर पवे मां तोखां थो पुछां जेकॾहिं तो असां जहिड़ो गुनहगार इमामुल अंबिया जो ज़िक्र करे यादि करे त छा मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर न पवंदी पंहिंजे दिल खां हटी वञ अॼु न ॻाल्हि खां त तुंहिंजे दिल जो अक़ीदो कहिड़ो आहे छा आहे ईमानदारी सां सोच वञी त जेकॾहिं गुनहगार खे दिल सां यादि करे त हिॾकी थी तार मिले थी पर जे गुनहगार इमामुल अंबिया खे यादि करे त छा मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर का न पवंदी जेकॾहिं तुंहिंजी दिल चवे थी त ख़बर कान पवंदी त पोइ तूं यकीन कर तूं पंहिंजे पाण खे पाण निधण को थो करे पर जे तुंहिंजी दिल चवे त बेशक मां पंहिंजे महबूब ते दुरूद सलाम पढ़ंदुसि त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे पंहिंजे ग़ुलाम जी ख़बर आहे त मुंहिंजो ग़ुलाम ॻोठ मोहम्मद याकूब हकड़े में अॼु मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी रहियो आहे पोइ तूं महबूब खे यादि कंदे इहो त तो असांजो कमु आहे पर केॾी न अज़ीम तुंहिंजी क़िस्मत चइबी जो जवाब में इमामुल अंबिया तोखे यादि करे सुभान अल्लाह ॻाल्हि इहा वॾी न आहे त तूं असां महबूब खे यादि था कयूं छो त फ़क़ीर जो त कमु आहे पिनण दर दर ते सेन हणण तूं असां त कमज़ोर आहियूं तूं असां त ज़ईफ़ आहियूं तूं असां त ज़रूरतमंद आहियूं लेकिन मुंहिंजो महबूब त इमामुल अंबिया आहे सुभान अल्लाह छा मुंहिंजे महबूब सां पत्थर कोन ॻाल्हाईंदा हा जवाब ॾे मुंहिंजे महबूब सां पत्थर कोन ॻाल्हाईंदा हा जवाब ॾे जे मुंहिंजे महबूब सां पत्थरनि बि ॻाल्हायो मुंहिंजे महबूब खे पत्थरनि बि सुञातो हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कयां जबल उहद अल्लाह ताला तव्हांखे मदीनो नसीब करे केर मदीने विया हो चीच मथे खणो मां ॾिसां हिन महफ़िल में माशाअल्लाह गंज वेठा आहिनि यारहीं शरीफा जा ग़ुलाम यारीअ खां वधीक वेठा आहिनि मदीने पाक विया हो न हज़रत अमीर हमज़ा जे मज़ार ते भी यकीन न वया हो जबल उहद केॾो न वॾो आहे कंहिं बि मसलक जे आलिम खां पुछो
त छा मुझे महबूबन इए कोन फरमायो आ त ही उहद जबल मां मुस्तफा सां प्यार थो करे, मां बिहन सां प्यार थो कयां। सुभान अल्लाह। जबल उहद मां मुस्तफा सां प्यार थो करे, मां भी हिन सां प्यार थो कयां। ऐ अचण वारा इंसानो, जेको भी हिन जबल उहद सां प्यार कंदो ॼण उन मां मुस्तफा सां। सुभान अल्लाह। छा महबूबा न फरमायो आ त हिन जबल उहद ते अचो त कुछ खाओ ऐं पियो, अल्लाह ताला तव्हांजे पेट जे बीमारन खां तव्हांखे शिफाए कामिला अता फरमाए। सुभान अल्लाह। अरे यार, खुदा जो खौफ कर। जेकॾहिं जबल मुझे मुस्तफा सां प्यार करे त मुंहिंजो खुदा उन जबल ते तैयार थींदड़ वण जे पननि खे भी शिफा बनाए छॾे। पर जेकॾहिं ईमान वारो मुझे मुस्तफा सां प्यार करे त छा उन जे निकिरंदड़ ज़ुबान मां तिलावत क़ुरान खे रब शिफा वारो कोन बनाईंदो? जवाब ॾे। ॾाहो थी मुझे मुस्तफा ईअं बि फरमायो अथई त क़यामत जे ॾिहाड़े हे उहद जबल जन्नत जे दर ते मौजूद हूंदो। सुभान अल्लाह। घणो तवील थी वेंदुसि, रात गुज़री वेंदी ऐं मूंखे एतिरो घणो वञण जो कोई प्रोग्राम कोन्हे। टाइम तव्हांजो ईअं भोगन कंदे मुनो कलाक गुज़री वियो। हिकु नात पढ़ंदुसि छो त मदीने जी सिक लॻी। सुभान अल्लाह। ॻाल्हि सिधी आहे, हर रमज़ान मदीने में गुज़रंदो आहे। हे रमज़ान मदीने खां परे गुज़रियो आहे। उन खे ख़बर हूंदी जंहिं मदीनो ॾिठो हूंदो। सुभान अल्लाह। उन उन्यारे खे ख़बर हूंदी जेको पाणी बार बार पीअंदो हूंदो। क़ुरान करीम जे आयतुनि जो तर्जुमो कंदुसि ऐं उन तर्जुमे जे ज़िमन में का हिकिड़ी ॻाल्हि करे इंशाअल्लाह 11:15 या वध में वध 11:30 इंशाअल्लाह ताला फारिग थींदासीं। उम्मीद आहे त तव्हां थकबो कोन। सुभान अल्लाह। छा ख्याल आहे? बेशक। जेकॾहिं थकिजण जी नियत आहे त मां हाणे बि दुआ घुरंदे देर न कयां। मैं रबार ही नहीं बदला। मोहम्मद यूनुस तूं न तव्हां दोस्त ॿुधायो न 12 कोन थींदा। तव्हां रुॻी 11:15 ताईं, मां 11:30 ताईं हलजो मां सां। सुभान अल्लाह। अल्लाह ताला तव्हांजे ईमान में, तव्हांजे माल में, तव्हांजे ॿनिन में, तव्हांजे फसलुनि में बरकतूं अता फरमाए। अल्लाह ताला हिकु माउ जी तमन्ना क़बूल कंदे मरहूम मोहम्मद सावण जी बख़्शिश फरमाए। आमीन। त दिल चवे थी त मदीने तय्यबह जी याद जी हिकिड़ी नात पढ़ां। अॻ में पढ़ी थमिया न ख़बर न आहे, पर दिल चयो त अॼु मां हीअ मोहम्मद याकूब हकड़े में नात पढ़ंदुसि। सुभान अल्लाह। पढ़ां? बेशक। मदीने शहर दे सुभान अल्लाह। खुदा गवारे ॾिसी पाक रोज़ो अचां ठारे। सुभान अल्लाह। जंहिंजी दिल में तमन्ना आहे वो गॾु पढ़े, कहिड़ी ख़बर यार राज़ी थी वञे। मदीने शहर दे खुदा गवारे ॾिसी पाक रोज़ो अचां ठारे। चो मदीने शहर दे खुदा गवारे चुमी चाट सोहेड़ी अचां ठारे। सुभान अल्लाह। घुरो द्वात तेसी खुदा दे हयाती वठी मां भी ओदा वञा घर
वञा घर जा भाती जंहिंजी तमन्ना बचड़न सूधी आ ओ चवे घुरो दुआ तेसी खुदा दे हयाती वठी मां भी ओदा वञा घर जा भाती वञा घर जा भाती अचा मां भी घरेड़ो बचन खे ॾेखारे अचा मां मदीनो बचन खे ॾेखारे ॾिसी पाक रोज़ो अचा ठारे मदीनो मदीनो जो मौला दिखारे मदीनो मदीनो जो मौला दिखारे चुमी चाउठ सोहणी अचा ठारे खुदा बंद मुखे उडारे पखने सा देस दिल पर जो मां भी अखने सा हिनन मां अखने सा खुदा बंद मुखे उडारे पखने सा दिसा पाक रोज़ो हिनन मां अखने सा हिनन मां अखने सा रात्या ॾींहं दिले पई सजण खे पुकारे ॾिसी पाक रोज़ो चो अचा ठारे रात्या ॾींहं दिल पई पुनहल खे पुकारे ॾिसी पाक रोज़ो अचा ठारे चो मदीनो मदीनो मौला शल दिखारे ॾिसी पाक रोज़ो अचा ठारे नात वॾी टाइम थोरो अज़ीज़ान मन हिक अमड़ जी तमन्ना तवज्जह कयो हिक अमड़ जी तमन्ना त मरण खां पहिरियां मां अल्लाह जे राह में कुछ ख़र्च कयां ज़िक्र जी महफ़िल सजरायां दुरूद जी महफ़िल सजरायां उते खैर खैरात करे अल्लाह जे ज़ाकिरन खां महबूब जे गुलामन खां हथड़ा खणी दुआ घोरायां त मुझो अल्लाह मुझे बचड़े मोहम्मद सावण जी मग़फ़िरत फरमाए। हिक मां ऐं भाव आहे मोहम्मद सुल्तान अदा इन जलसे जो इहो मक़सद आहे इहो मक़सद आहे। हाणे अचो त मां तव्हांखे क़ुरान मां ॿुधायां काथों पढ़ां ॻाल्हायो ॻाल्हायो काथों पढ़ां ॻाल्हायो तव्हां कोन ॻाल्हाईंदो त मां पढ़ंदुमि। मरण खां पहिरीं इहा तमन्ना कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे दिलनि जे मथां हुकूमत कंहिंजी आहे जवाब ॾियो ॻाल्हा ॻाल्हा कंहिंजी आहे
अल्लाह जी हुकूमत उन करीम रब जंहिंजी हुकूमत उन जे कब्ज़े कुदरत में कायनात जो ज़र्रो ज़र्रो आ वो दिलनि खे फेरण ऐं मोड़न भी उन हादीअ जी मर्ज़ी आ। अल्लाह जे क़ुरान करीम 28 पारे मां 28 पारे मां ब आयतूं तिलावत कयम। अचो उन आयतुन जो तर्जुमो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तशरीह कयो। अल्लाह फरमायो व अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीबिन फ़अस्सद्दक़ इला अजलिन क़रीबिन फ़अस्सद्दक़ व अकुम मिनस्सालिहीन। अल्लाह जी ज़ात फरमायो व अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत। हथन जा इशारा इन करे पियो ॾियां त क़ुरान भी पढ़ां, हथन जा इशारा भी ॾियां मन समझ में अचे वञे। अल्लाह फरमायो उन खां पहिरियां जो तुंहिंजे मथां मौत जी घड़ी अची वञे, उन खां पहिरियां जो तुझे मथा मौत जी घड़ी अची वञे। हा मुंहिंजा करीम रब कहिड़ो हुकुम आ। अल्लाह तो फरमाए मां अल्लाह जे ॾिनल रिज़्क़ मां अल्लाह जे राह में ख़र्च करे वठ। सुभान अल्लाह। मां अल्लाह जे ॾिनल रिज़्क़ मां अल्लाह जे ॾिनल नेमतुन मां अल्लाह जे ॾिनल दौलत मां इन मां मुराद रुगी पैसा नाहिन। मता समझी रुगी पैसा हन न। अल्लाह तोखे सिहत भी ॾिनी आ, इहा बि अल्लाह जी इनायत आ। खुदा तोखे अकुल ॾिनो आ, इहा बि मुंहिंजे खुदा जी इनायत आ। खुदा तोखे समझ ॾिनी आ, इहा बि मुंहिंजे रब जी इनायत आ। अल्लाह तोखे मुर्कण नसीब कयो आ, इहा बि मुंहिंजे रब जी मेहरबानी आ। हर सूरत में मरण खां अॻु में अल्लाह जे ॾिनल नेमतुन खे सुहिणे नमूने सां अल्लाह जे रज़ा जे लाइ ख़र्च कर। उन खां पहिरियां मुंहिंजो रब तो फरमाए जो इज़राइल अचे तुंहिंजे मथां बीहे, ज़मीन जो एकड़ वठणो हुयो अञा रहिजी वियो, प्लाट वठणो हुयो रहिजी वियो, बंगलो वठणो हुयो रहिजी वियो। अञा तो इरादा पे कया ही वठां ख़र्च करे न सघे। इज़राइल अचे ठड़काई हाणे यार तैयारी कर। अल्लाह जो क़ुरान तो चवे उन ॻाल्हि खां पहिरियां जो इज़राइल अची तुंहिंजे मथां पहुचे ऐं पोइ तूं दाहूं करे मां रब खे चवी रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब। ओ मुझा मौला, ओ मुझा मौला। इज़राइल जी सख्ती ऐं दाबो ॾिसी रड़ियूं करे चवंदे रब क़ुरान में थो ॿुधावे चवंदे ओ मुझा मौला घड़ी खन मोहलत ॾे। इज़राइल खे चओ अॼो को ॾींहुं मोहलत ॾे, भला ॾींहुं नथो ॾे त 2 पहर ॾे, 2 पहर नथो ॾे त 2 कलाक ॾे, 2 कलाक नथो ॾे त 5 मिंट रुगी मोहलत ॾे त मां कुझु न कुझु तो रब जे नाले ॾेई वठां।
अल्लाह जो कुरान खोल मुसलमान। अल्लाह फरमाए तो उन खां पहिरियां जो मौत तुझे मथा अची वञे, मां अल्लाह जे ॾिनल नेमतुनि मां अल्लाह जे रज़ा जे लाइ ख़र्च करे वठ। जीअं मरहूम मोहम्मद सावण जे अमड़ अॼु पंहिंजे बचड़े जे बख्शिश जे लाइ अल्लाह जे रज़ा जे लाइ ज़िक्र जी महफ़िल सजाई आ। अल्लाह फरमाए थो उन खां अॻु में करे वठ, उन खां अॻु में करे वठ जो मौत तुंहिंजे मथां अचे। दाहूं करी मौला कुझु घड़ियूं मौत खे हटा। अल्लाह फरमाए थो ख़बरदार थी जा, वलन युअख़िर अल्लाह नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून। सुभान अल्लाह। अल्लाह के छा चवंदो मानो मौला कुछ घड़ियूं मोहलत मिले छाजे ला, मुझा अल्लाह साईं मां कुछ खर्च कया फअसद्दक़ व अकुम मिनस्सालिहीन। मौला औलाद ला ही बि कयुम, ही बि कयुम, ही बि कयुम, ही बि कयुम, पंहिंजे ला कुछ को न कयो। मां तव्हां खां तो पुछां दोस्त, ईमानदारी सां ॿुधायो औलाद जे लाइ 10 वॻा बोज़गीअ जा वठी अचे ऐं पाण खे फाटल गंजी ऐं छिनल गोॾ पातल हुजे, इहो बेवकूफ़ आहे या अकुल वारो आहे? जवाब ॾे मुस्लमान, इहो बेवकूफ़ आहे या अकुल वारो आहे? औलाद जे लाइ महल ठहरायो अथई ऐं पाण निटहण उस में पियो हुजे, इहो बेवकूफ़ आहे या अकुल वारो आहे? इन खां वधीक बेवकूफ़ को थी नथो सघे, छो त इन खे यकीन कोन्हे को जेकॾहिं हिकिड़े मिंट जे लाइ सोचे त इहो सोचे त मुंहिंजे बाबे वटि छा हो ऐं मूं वटि छा आहे। मुंहिंजो बाबो ग़रीब हुयो, साइकिल बि कान हुयसि, मूं वटि मोटर साइकिल कंहिं ॾिनी आहे? गला गला कहीं ॾिनी आहे? जंहिं तुंहिंजे अबे खे साइकिल बि न ॾिनी, तोखे मोटर साइकिल ॾिनई, उहो ॾियण वारो आहे त पोइ तुंहिंजे पुटनि खे कारियूं ऐं बंगला बि उहो ई ॾियण वारो आहे। तू पंहिंजे लाइ तयारी कर, तू पंहिंजे क़ब्र जी तयारी कर, तू पंहिंजे ख़ुदा जी आॾो बीहण जी तयारी कर। औलाद खे सुहिणी तालीम ॾे, औलाद खे सुठी तरबियत ॾे। इन खां वधीक ॿी का दौलत आहे ई कान का जेको औलाद खे सुहिणी तालीम ऐं तरबियत ॾींदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, औलाद ज़िंदगी भर उनखे दुआऊं कंदो आहे, मुंहिंजो ख़ुदा बि राज़ी थींदो आहे त मुंहिंजो मदीने जो घोट बि राज़ी थींदो आहे। सुभान अल्लाह। ऐं औलाद जे लाइ सभु कुझु सोचणो, मता तूं इहो सोची ते यार कयूं त असां था औलाद लाइ मौलवीअ खे साड़ छो थो थिए? मौलवीअ खे साड़ कोन थो थिए, मौलवीअ खे साड़ छो? मौलवीअ जे घर हूंदो खणी छा? न न, लेकिन तोखे होशियारी थो करायां त तूं पंहिंजे लाइ बि त कुझु कर न, छो त अल्लाह जो क़ुरान थो चवई त जेॾी महिल दाहूं करे चवंदे मौला कुछ घड़ियों मोहलत मिले, अल्लाह फरमाए थो जवाब ॾेई थो छॾे, वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। अल्लाह फरमाए थो मां अल्लाह जो हुक्म आयल मोटी कोन वेंदो आहे। वरी चो मोटी कोन वेंदो, गला गला मोटी कोन वेंदो। हा, अल्लाह जो आयल हुकुम अल्लाह जे हुकुम सां मोटियो ज़रूर आहे। किथां मोटियो आहे? चो इहो इज़राइल मोटियो ज़रूर आहे, मगर दरे मुस्तफ़ा तां मोटियो आहे। सुभान अल्लाह। जाॾे बि ईंदो आहे कम करे पोइ वेंदो आहे, जंहिं वटि ईंदो आहे बिना ॿुधाइण जे ईंदो आहे,
जंहिं वटि ईंदो आहे बिना पुछण जे ईंदो आहे। जॾहिं आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हुक्म थियो इज़राइल खे, इज़राइल जी रब्बे जलील वञ ज़रूर, पर दरवाज़े ते बीही रहिजां, जेसी इजाज़त न मिले तेसी अंदर खबरदार मता वयो। सुभान अल्लाह। मौजू तब्दील करण नथो चाहियां, मुख्तसिर ॿुधाइण थो चाहियां। महबूबन करीमन के बुखार जी शिद्दत आ, हसनैन करीमैन जी अमड़ मौजूद आ। दरवाज़े ते खटखटाहट थी आ, अम्मा साइण दरजे अंदरां बीही पुछंदी आ केरा। महबूबन खां तबियत पुछण आयो हां, मोटी वञ, महबूबन जी तबियत सही नाहे, महबूब हींअर कोन मिलंदा, सुभाणे अचिजां। इज़राइल मोटी वयो। सुभान अल्लाह। ॿियो ॾींहुं थियो, मोटी वञ, मोटी वयो। जॾहिं टे ॾींहं ते दरवाज़े ते आवाज़ थियो, मुंहिंजे आका चयो बचड़ी जी मुंहिंजा आका अचण वारे खे अचण दे, इहो अराबी न, इहो इंसानी सूरत में इज़राइल जेको टिनि ॾींहंनि खां अल्लाह जे हुकुम सां ईंदो बि आहे, मोटी वेंदो बि आहे। हिक ज़ात आहे मदीने वारे घोट जी, जिते इज़राइल आयो बि आहे मोटियो बि आहे, बाक़ी जिते ईंदो आहे पंहिंजो कम करे वेंदो आहे। उन खां पहिरीं मुस्लमान ख़ुदा जो क़ुरान चवई थो, उन खां पहिरियां जो तुझे मथा उहा घड़ी अचे पहुचे, परेशान थी वञी ऐं पोइ कोई तोखे मुंहिंजा दोस्त साथी संगती नज़र न अचे, या तुंहिंजी दौलत रहिजी वञे, उन खां पहिरीं अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर, अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई थो, बस पोइ दुआ था घुरूं। 9:15 11 थी विया, बाक़ी 15 मिंट हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां बस। उहा कहिड़ी आहे, मतां तूं इहो सोची त इन कुराड़ीअ वटि त 2 देगिन जा पैसा हुया, मूं वटि त देग जा बि पैसा कोन, पोइ मौलवी त चयो मां छा कयां। ॻाल्हि देगिन जी न आहे, ॻाल्हि दिलि जी आहे। हिकिड़ो किस्सो तो ॿुधाई, उम्मीद आहे तो न मां समझी वेंदे। कंहिंजो किस्सो आहे, इमाम आज़म अबू हनीफा। सुभान अल्लाह। कंहिंजो किस्सो आहे, जवाब ॾे। इमाम आज़म। गल गल कंहिंजो किस्सो, इमाम आज़म अबू हनीफा सुहिणे, जंहिं 40 साल इशा जे वुज़ूअ सां फजर जी नमाज पढ़ी आ। सुभान अल्लाह। संदन जे पाड़े में काथे, गल गल संदन जे पाड़े में घरड़ाहन हिकिड़ो घरड़ो आहे, जंहिंमें हिकिड़ो मवाली रहंदो आहे। केर गल गल घणी कावड़ हूंदी आहे न मवालनि ते, जंहिंजे पाड़े में मवाली तो जेको थे उछला बोल गरीब सहंदो, ओ वेचारो मजबूर पंहिंजे हाल में कोने। लेकिन कंहिंजे मथां तंज़ करण खां पहिरीं इहो ज़रूर सोचींदो कर त जहिड़ो आहे तहिड़ो निधण को कोने, मालिकनि जो आहे। जे उनखे प्यार नथो ॾेई सघीं त उनखां नफ़रत बि न कर, जे उनखे ख़ुशि नथो रखी सघीं त उनखे ईज़ाए न, मता मालिक नाराज़ थी पवे। इमाम आज़म अबू हनीफा जे पाड़े में शराबी रहंदो आहे। रात जो शराब पी सॼे पाड़े जी निंड हराम कंदो आहे, आवाज़ कंदो आहे, दाहूं कंदो आहे, माण्हुनि खे परेशान कंदो आहे। भाइरुनि छा कयो, तंग थी करे उनखे बाह खां वठी करे वञी भिरिया सिटीअ जे सूबेदार जे हवाले करे आया। हिन तंग करे मारियो आहे, रातिनि जूं रातियूं निंडूं फिटाए छॾियो अथई, हिन खे क़ैद करे छॾियो, लाकब करे छॾियो, तां त पाड़े वारा सुकून जी निंड कनि, हुनखे लाकब कयो वियो। हिकिड़ी रात गुज़री, इमाम आज़म अबू हनीफा दाहूं कोन ॿुधियूं। ॿी रात गुज़री, इमाम आज़म अबू हनीफा सोणे दाहूं कोन ॿुधियूं। ॿिए ॾींहुं सुबुह जो वञी पाड़े वारनि जो दरड़ो थो खड़काए, जॾहिं उहे निकिता सवाल थो करे, ॾियो ख़बर तव्हांजे घर में को शख्स आधीअ जो दाहूं कंदो हुयो, अॼु बरातियूं थी वयूं, आवाज़ कोन थो अचे, ॾियो ख़बर तबियत उनजी सही आहे या बीमार आहे। मुसलमान
अल्लाह जे कामिलन जो शान निहार, सुभान अल्लाह। अल्लाह जे सालिहन जो शान निहार। जॾहिं इहो सवाल इमाम आज़म अबू हनीफा सुणे कयो, उन जे भाइरनि जवाब ॾिनो, क़िबला मुआफ़ कजो, तव्हांजी घणो टाइम निंड ज़ाया थी, तव्हांखे परेशान कयो वियो। अॼु खां पोइ तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत कान्हे। हमेशह जे लाइ इन शोर वारे आवाज़ खां आज़ाद थी वियासीं। इमाम आज़म अबू हनीफा सवाल कयो, काॾे वियो नौजवान? चयोसि थाणे में बंदि कराए आया हूं, जेल में बंदि कराए आया हूं। इमाम आज़म अबू हनीफा मोटंदो आ, काॾे मोटंदो आ? पंहिंजे घर ॾे न सिधो थाणे ते वेंदो आ। सुभान अल्लाह। मुसलमान अल्लाह जे सालिहन महबूबन जे आशिकन जी जिंदगी निहार। ए मौलाना साहब वो पंहिंजी जिंदगी में निहार। दावात सा मौलविन खे वॾी आ, पहुतल हूं, अहिड़ा पहुतल हूं जो पहिरीं रात ॿिए आसमान ते त ॿी रात वरी सते आसमान जा चक्कर हणी सुबुह जो चांहि सां अचे नाश्तो कंदा हूं। ख़ुदा जो ख़ौफ, अल्लाह जे मखलूक सां प्यार करे ॾिस त ख़बर पवे त ख़ुदा काथे थो वसे, महबूब जो कुर्ब काथे थो मिले। इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाहि ताला अलैह जंहिं वक्त में उन जेल खाने ते पहुचन था, उतां जो जेको भी इंचार्ज हुयो, ॻाल्हि खे मां सोढ़ो करे अचां, उनखे फरमाइन था, फलाणो माण्हू तव्हां वटि क़ैदा? हा मुंहिंजा साईं आहे। हुकुम कयो, तव्हां हुकुम कयो, घर पहुचाए छॾियो। पाण फरमाइन था, न मुंहिंजो कम हुयो, इन जे लाइ मां हली आयो हां। उनखे मुंहिंजे ज़मानत ते आज़ाद कयो, मां उन जी ज़मानत थो खणा। सुभान अल्लाह। जन के पंहिंजे भाइरनि कढी छॾियो, जन के मिटनि माइटनि धिकारे छॾियो। अल्लाह वारा उनखे ई चइबो आहे, छो त मदीने वारे मीर जे ग़ुलामनि जो कम ई इहो। सुभान अल्लाह। जन के दुनिया धिकारे छॾींदी आहे, उन्हनि खे सीने सां लायो वेंदो। इमाम आज़म अबू हनीफा जे आॾो उन्हनि अर्ज़ कयो, क़िबला साईं जो हुकुम अखिन ते, मगर हे त वॾो शराबी आ, पाड़े जूं निंड्रूं हराम करण वारो आ। मुंहिंजा साईं हे हीअं हीअं। पाण फरमायो, मां ज़मानत थो खणा, तव्हांखे शिकायत कान मिलंदी। ज़मानत खई। इमाम आज़म अबू हनीफा शराबीअ ॾे पैगाम पहुतो, अॼु इमाम आज़म अबू हनीफा तुंहिंजो ज़ामिन पियो आ। शराबी हयाव खां कंधु हेठा, अॻियां इमाम आज़म अबू हनीफा, पोयां उहो शराब जो आदि। रस्ते में हिकिड़े मिंट जे लाइ बि इमाम आज़म अबू हनीफा न हुन सां कड़ो ॻाल्हायो, न हुनखे का तंबीह फरमाई। उनखे पंहिंजे दरवाज़े ते छॾे करे पाण फरमायो, अल्लाह तोखे हिदायत नसीब कंदो। सुभान अल्लाह। बस इहो जुमलो चई करे इमाम आज़म अबू हनीफा पोइते मोटिया। हो नौजवान पोयां निहारींदो रहियो, जीअं पंहिंजे मसनद ते आया, पंहिंजे हवेलीअ ते आया, मुसल्लो विछाए करे बरकातूं नफ़िल पढ़ी करे पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में दुआ पिया घुरन। ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब, अबू हनीफा दुनिया जी ज़मानत खणी आयो आ, जेका उन जे वस में हुई। दिलनि खे तब्दील करण तो करीम रब जी ताक़त आ। मौला पंहिंजे अबू हनीफा जी इज्जत भी रखजा, महबूब जे ग़ुलाम जी पारत हुजई। सुभान अल्लाह। निगाहे वली में ये तस्वीर देखी, बदलती करोड़ों
की तकदीर देखी। सुभान अल्लाह। अल्लाह जे कामिल वली जी निगाह थिया इमाम आज़म अबू हनीफा पंहिंजे कमकार सां लगा पया। रात थी वई, सॼी रात आवाज़ कोन आयो। ॿी रात थी आवाज़ कोन आयो। इमाम आज़म अबू हनीफा जे दिल में ख्याल आयो, मता भाइरो वरी वठी हिन खे जेल में बंद कराए आया। ॿिए ॾींहुं सुबुह जो दरवाज़ो इमाम आज़म अबू हनीफा खड़काईंदो आ। भाइरो निकिता, ॾियो ख़बर, वो तव्हांजो शराबी भा छुटी आयो साईं, छुटी आयो। आवाज़ कोने को, चवन था साईं कहिड़ी ॻाल्हि था पुछो? अल्लाह कहिड़े जवान जे नज़र ते चढ़ी वयो, जीअं आयो वा तीअं नेणनि मां पाणी कोन सुको आ। सुभान अल्लाह। काॾे विया शराब, काॾे वयूं दुनिया जूं मौजूं? जीअं आयो वा मुसल्ले ते पियो आ, रात ॾींहं रोई पंहिंजे रब खे राज़ी करे रहियो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, यादि रखी छॾ, पाणी कपिड़ो केॾो बि मेरो हुजे लेकिन धोइण जे लाइ पाणी खपंदो आ। जेकॾहिं गुनहगार खां नफ़रत कंदे, गुनहगार खे धिकारींदे, उहो अञा गुनहगार थींदो। सादड़े गुनहगार खे सीने सां लाइ अल्लाह जे दरबार में दुआ घुर, मुझो अल्लाह तुझे दुआ के कबूल करे, कहे गुनहगार जो बेड़ो पार करे छड़े दे। या सखा है यो जेको व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बल, रुगी दौलत न पर इहो बि अल्लाह जे राह में कुछ घड़ियों खर्च कयूं। इमाम आज़म अबू हनीफा पंहिंजूं घड़ियूं कुर्बान कयूं, उन जे लाइ नफ़िल पढ़ियो, उन जे लाइ दुआ घुरी। दोस्त ज़रूरी नाहे ॻाल्हि बस खुटायां थो मां, मता सोची त देगियूं नाहिनि जलसो कीअं करायां। ज़रूरी नाहे त तूं जलसा कराई, ज़रूरी नाहे त तूं आशिक राज पर ताहिरीअ खे घुराई, ज़रूरी नाहे त तूं ख़ैरातूं करी। ख़ुदा तोखे सुठो अख़लाक त ॾिनो आहे, पाड़े वारनि सां सुठो अख़लाक रख, मुंहिंजो यार तोसां उते ई राज़ी थी वञे। सुभान अल्लाह। खुदा तुझे मुंह ते मुर्क ॾिनी आहे, पाड़े वारनि सां खिली ॻाल्हाए, पंहिंजे भाइरनि सां झगड़ो झेड़ो न कर। ऐं मुसलमान आख़िरत वारियूं निशानियूं सभु ॾिसी चुको आहीं। दुनिया जा हिन किरोना अखियूं दिमाग़ खोले छॾिया आहिनि। कंहिंखे एटम बम ते ताक़त पावर हुयो, कंहिंखे कीमियाई हथियारनि ते पावर हुयो। नज़र न ईंदड़ वायरस उन्हनि खे चरियो करे छॾियो आहे। उन्हनि जा एटम बम नाकारा, उन्हनि जा कीमियाई हथियार नाकारा। मुंहिंजो अल्लाह तोखे ॿुधाए रहियो आहे, तमामु ख़ुदा जी ताक़त इहा आहे जो तोखे न नज़र ईंदड़ शइ बि तुंहिंजे सिस्टम खे बंदि करे छॾे, तेसीं जेसिताईं मां ख़ुदा चाहींदुसि। सुभान अल्लाह। तो मुझा मुसलमान भा, जमानो पोयो थई, ये आखिरी नसीहत बुध, प्रोग्राम खत्म। आम अजकल पिलाट जे फुट ते, दीवार ते, जमीन जे वेसन ते, जमीन जे बारे ते भा भा जो रत वहाए रहे। ॻाल्हाए इहो सच्चा, लेकिन हिकड़ी हदीस ॻाल्हि ॿुध। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में, कहिड़े नबी जे दौर में? हज़रत मूसा अलैहिस्सलाम। अल्लाह जे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर जे अंदर बिन भाइरुनि जो ज़मीन जे टुकरे ते झेड़ो थी पयो। हिकिड़ो भाउ चवे मुंहिंजो आ, ॿियो चवे मुंहिंजो आ। फ़ैसिलो अल्लाह जे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दरबार में पहुतो। जीअं हाणे चमचा मौजूद आहिनि, अॻे बि चमचा मौजूद हुया। ईअं न आहे त चमचा कोन हा, चमचा न हुजनि त कम ई न हले। ॿई भाइर जीअं पहुता, हिकिड़े दाह पे ॾिनी, ॿिए दाह शुरू कई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे साम्हूं हिकिड़े टे शख्स चयो, ऐ अल्लाह जा कलीम, हिन जी ॻाल्हि गौर सां ॿुधो, ज़मीन हिन जी आ। अल्लाह जे नबी हीअं नेण खणी निहारियो।
नेण खणी निहारे पाण फरमायूं तू मां अल्लाह जे कलीम के छा थो समझाई मां अल्लाह जो कलीम हां हिन खां पुछण जी ज़रूरत नाहे खुदा मां कलीम के एतरी ताकत ॾिनी आहे जो उन ज़मीन खां पुछां त ज़मीन भी ॿुधाईंदी त मां कंहिंजी सुभान अल्लाह अल्लाह जे कलीम जो जवाब ॿुधी सब खामोश थी विया लेकिन उन शख्स चयो साईं पो देर न कयो वारो कयो अल्लाह जो जलाली नबी चे हलो जमीन जे उन टुकरे जे मथा बीही करे अल्लाह जे कलीम जलाल मां चयो ऐ अल्लाह जी जमीन जवाब दे हे थो चवे त मुंहिंजी हे थो चवे त मुंहिंजी तू कंहिंजी आ जमीन मां आवाज आयो ऐ अल्लाह जा कलीम इहे पई बेवकूफ हन मां इन्हनि जी नाहियां इहे पई मुंहिंजा सुभान अल्लाह मां त इन्हनि जी नाहियां इहे न हुया तॾहिं भी मां हुयसि इहे न हूंदा तॾहिं भी मां हूंदसि अॼु इहे आहिनि तॾहिं भी मां आहियां इहो त मुंहिंजो इन्हनि जे मथां थोरो आहे जो मां सिधी थी पई हां मुंहिंजे मथां हली रहिया आहिनि लेकिन इन्हनि खे मुंहिंजे अंदर भी अचणो आहे उन ॾींहं खां नथा डिॼनि त मां क़बूल कंदसि अलाए कान कंदसि ओ जमीन जे फुटन ते लड़ाई करण वारो अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह के जॾहिं जमीन मां इहो आवाज आयो उहे ॿई भाइर रोई तौबह करे विया लेकिन उहो कलीमुल्लाह जो जवाब अच त मदीने वठी हलैं त मुझे मुहम्मद रसूलुल्लाह छा फरमायो सुभान अल्लाह मुझे आका करीम फरमायो जॾहिं भी ॿिनि भाइरनि जे दरमियान ज़मीन जो मामिलो अचे विरासत जो मामिलो अचे झगड़ो ॿिनि भाइरनि जो थी पवे कहीं भी सूरत में झगड़ो टुटण वारो न हुजे सबूत मौजूद न हुजनि त हुन जी या हुन जी गौर कजा मुझे मदीने जे मीर फरमायो अहिड़ी सूरत में जंहिंजी ज़मीन आहे उनखे पक्का त ज़मीन बि मुंहिंजी आहे पर दिल में इहो ख्याल करे त मां पंहिंजे भाउ जो खून न वहायां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर उन भाउ खे चवे अदा ज़मीन मुंहिंजी आहे पर जेकॾहिं तूं ज़िद ते आ त झेड़ो नाहे मां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर इहो टुकड़ो तोखे ॾेई थो छॾियां तूं वञी ख़ुशगुज़ार होॾां मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां जेको अल्लाह जे रज़ा जे लाइ पंहिंजे भाउ जे खून खां बचण जे लाइ ज़मीन जी कुर्बानी ज़मीन ते ॾींदो मुंहिंजो अल्लाह हिन ज़मीन ते उन जे इज़त खे घटि थियण कोन ॾींदो क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफ़ा उन ज़मीन जे एवज़ जन्नत जी जागीर रब खां खरीद करे उन जे हवाले करे छॾींदुसि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी उलमा अहले सुन्नत जिंदाबाद मुसलमान बस तकरीर खत्म थी वई जमीन जे टुकरे ते झेड़ो करण वारा भाउ जो खून वहाइण वारा छॾे ॾे इहे आदतूं खुदा खे नथियूं वणनि मदीने जे ताजदार खे बि नथियूं वणनि सब्र करे त ॾिस उन यार जे रज़ा जे लाइ थोरो नफ़्स खे कुर्बान करे त ॾिस मां तोखां थो पुछां जेकॾहिं तूं या तुंहिंजे लाइ कोई शख्स कुर्बानी ॾींदो आहे जॾहिं न ॾिसो ही इलेक्शन थींदी आहे त जेके जल राति ॾींहं बगलियूं हणंदा आहिनि साहब हुकूमत में ईंदो आहे त पहिरीं उन्हनि खे नौकरी ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे चओ त आहे त मुश्किल
अल्लाह ताला रहम फरमा पर पोइ भी उन्हनि जो ख्याल अहिड़ो थींदो आहे त बणा हेतिरियूं बगलियूं पे हई निमाज़ूं छॾी बच्चा छॾी रोज़ा छॾी क़ुरान छॾी असांजे पुठियां पे बगलियूं हई पोइ बि कुझु ख्याल थींदो जेकॾहिं दुनिया जो बेवफ़ा इंसान भी पंहिंजे मथां कुर्बानी ॾियण वारे खे विसारण पंहिंजे ज़मीर जे ख़िलाफ़ थो समझे त उन क़ादिर मुतलक लाइ तुंहिंजो छा ख्याल आहे जवाब ॾे जेको शख्स उन क़ादिर खे राज़ी करण जे लाइ ख़ालिक खे राज़ी करण जे लाइ मखलूक सां प्यार करे छा मुंहिंजो ख़ालिक उन खे छॾे ॾींदो जवाब ॾे जेको महबूब खे राज़ी करण जे लाइ महबूब जे उम्मत सां प्यार करे छा महबूब उन खे छॾे ॾींदो जवाब ॾे त पोइ बस इज्जत जी ज़िंदगी चाहीं थो सुकून जी ज़िंदगी चाहीं थो त इज्जत सां रह ऐं इज्जत सां पाड़े वारे खे रहण ॾे सुकून सां रह ऐं सुकून सां पाड़े वारे खे रहण ॾे जेकॾहिं पाड़े वारे खे ख़ुशी नथो ॾेई सघीं ठीकु आहे कम अज़ कम उन खे ग़म न ॾे जे हुन जी मदद नथो करे सघीं त हुन खां गिरह खस न जेकॾहिं हुन खे ॾेई नथो सघीं त हुन खे ॾुखाए न उन खां न भुलिज त जंहिंजो तूं बानो आहीं हे बि उन जो बानो आहे जंहिंजो तूं उम्मती आहीं हे बि उन जो उम्मती आहे बस इहो दीन आहे इहो इस्लाम आहे इहो दीन इस्लाम जो वॾो पैगाम आहे मुस्लमान करे ॾिस पोइ पंहिंजे ज़िंदगीअ में निहार त तुंहिंजे बचनि ॾे अल्लाह कीअं थो ख़ैर करे तुंहिंजे रोज़ीअ में अल्लाह कीअं थो बरकतूं ॾे ॿिए जी भाॼी भली ॾिसी सड़ न हिन जी हेॾी भली केर करण वारो आहे खुदा उन जे लाइ दुआ कर मुंहिंजा अल्लाह साईं हिन जे भाॼीअ में अञा बरकतूं ॾे भले जो तुंहिंजी सुकी वई आहे उनखे पंहिंजो मुक़दर समझ तूं हुन जे लाइ दुआ कर रब तुंहिंजीअ खे ॾिस कीअं थो साओ करे छॾे मुसलमान इहा ई ज़िंदगी आहे मर्ज़ी तुंहिंजी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात टाइम गुज़रियो मां पंहिंजे प्यारे दोस्त में अली मोहम्मद खां माज़रत कंदुमि छो त टाइम घणो गुज़री वियो हा सही था चओ न बस नात मां पढ़ा मनकबत तव्हां मोकिली आहे न बस हाणे मनकबत पढ़ूं था महबूब सुबानी जी करामत बयान करणी हुई मियां दोस्त आहे असांजो अली मोहम्मद मजंद फोन करे चई त साईं महबूब सुबानी जी करामत ज़रूर बयान कजो पर 15-20 मिंट वरी लॻी वेंदा वाइदो करे चुको आहियां तव्हां सां मस्जिद में त 11:15 11:30 हाणे 11:30 थी विया आहिनि सुभाणे तव्हां पाण चवंदो यार फ़क़ीर ॻाल्हियूं त भलियूं कयूं पर वाइदो त पाण बि पूरो कोन कई मूं तव्हां सां वाइदो कयो आहे हाणे मुंहिंजो वाइदे जो टाइम पूरो थी वियो आहे जेकॾहिं हिन दोस्त लिखिया आयो परे खां भिरावड़ कबो परे ओ हेठि ॻोठ अथसि ठीकु आहे ठीकु आहे हाणे हूअ दोस्त जी फरमाइश आहे हीअ वरी न्याणियुनि जी फरमाइश लिखियो पियो आहे त न्याणियुनि जी फरमाइश हाणे हीअं था कयूं 2.5 मिंट हुनखे 2.5 मिंट हुनखे ठीकु आहे ॿिन्ही खे राज़ी कयूं ठीकु आहे पहिरीं न्याणियुनि जेका फरमाइश कई आहे अल्लाह ताला उनखे यार ख़ुशि नसीब दुनिया जूं न्याणियूं फरमाइशूं त कंदियूं न ख़बर न आहे कहिड़ियूं ए ॻोठ याकूब हकड़ा जूं न्याणियूं ख़ुशि नसीब जेके महबूब मदीने जे ताजदार जे मुहबत ऐं इश्क जी फरमाइश थियूं कनि हिकिड़ो हिकिड़ो मिसरो पढ़ूं था उहे न्याणियूं जन फरमाइश कई आहे उन्हनि खे पहिरीं मुंहिंजो अर्ज़ा त ए मुंहिंजूं भेनरूं अल्लाह जूं बानियूं रुगी नातुनि जे ॿुधण ताईं शौक़ न हुजे पर निमाज़ जी पाबंदी बि हुजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद जी पाबंदी बि हुजे ऐं गॾो गॾु औरतुनि में जेका ख़ासि आदत आहे ॿ ॼणियूं वेहंदियूं आहिनि चवंदा आहिनि त कबरनि वांगे चिर 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 कंदियूं आहिनि अदी फलाणी ॻाल्हि हुननि जी कचहरी मज़ो ई कोन कंदी आहे जेसि ताईं कंहिंजी ॻाल्हि न कनि अल्लाह जूं बानियूं क़ुरान करीम जी आयत थो पढ़ां
उन कुरान करीम जी आयत जो तर्जुमो ॿुधो ख़ास ही न्याणन खे अर्ज़ तो कया मर्दन खे भी अर्ज़ ख़ास न्याणन खे औरतुन खे छो त औरतूं जॾहिं वेहंदियूं हन त हिक ॿिए जी पचार कंदियूं हन गिला कंदियूं हन गिला छा खे चइबो आ महबूबन करीमन फरमायो गिला उन खे चइबो आ जेको ऐब कंहिं माण्हूअ में मौजूद हुजे उन जे पर पुठ बयान कयो वञे ऐब मौजूद हुजे उन जे पर पुठ बयान कयो वञे मता चो त असां त सची ॻाल्हि पे कई हो हीअं आहे त सही पर उन जे गैर मौजूदगीअ में बयान कयव गिला में शामिल थी वियो अल्लाह क़ुरान फरमायो वला यग़तब बअदुकुम बअदा अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अखीहि मैता फकरिहतुमूहु अल्लाह जे ज़ात फरमायो जेको हुन जी ॻाल्हि हुन खे ॿुधाईंदो आहे हुन जी गिला हुन सां कंदो आहे मर्द हुजे या औरत हुजे रब जो क़ुरान सचो आहे चओ रब जो क़ुरान सचो आहे अल्लाह जे क़ुरान फरमायो वला यग़तब बअदुकुम बअदा हुन जी ॻाल्हि हुन सां करण वारो हुन जी गिला हुन सां करण वारो रब जो क़ुरान थो चवे ईअं आ जीअं अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अखीहि मैता अल्लाह तो चवे ओ हुन जी हुन सां गिला करण वारा मर्द ओ हुन जी हुन सां गिला करण वारियूं औरतूं रब तो चवे छा तव्हां पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाइण पसंद कंदियूं या न आहे को तव्हां जेको चवे पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खावां अयुहिब्बु ऐं असांजी कचहरी मज़ो ई पो कंदी आहे जॾहिं कंहिंजी गिला कजे छो तो कंहिंजी गिला करी गुलाब जे गुल दुनिया जो हसीन तरीन गुल उन में कंडा कोन्हनि जवाब ॾे ॻाल्हा ॻाल्हा ॾिठो अथव न गुलाब जो बूटो कंडा आहिनि त पोइ सोच दुनिया जे हसीन तरीन गुल में भी कंडा मौजूद आहिनि त पोइ इंसान केॾो बि नेक हुजे उन में कमज़ोरियूं कोताहियूं मौजूद हूंदियूं लेकिन मालीअ जो कमु कहिड़ो आहे गुल पटींदो आहे या कंडनि सां पंहिंजे पाण खे जो रत कढंदो आहे जवाब ॾियो मालीअ जो कमु आहे गुल पटण हार ठाहिण खुशबू फैलाइण मोमिन जो कमु आहे मुस्लमान भाउ जी नेकी करे उन जूं नेकियूं वधाइण चो इंशाअल्लाह ताला अॼु खां पोइ कंहिंजी गिला न कंदा उम्मीद आहे त मुंहिंजूं भेनरूं ॿुधी रहियूं आहिनि अमड़ियूं ॿुधी रहियूं आहिनि इंशाअल्लाह उहे बि पंहिंजे ख़ुदा सां वाइदो कंदियूं त अॼु खां पोइ पंहिंजे कचहरीअ में कंहिंजी गिला कोन कंदियूंसीं अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो अदड़िन जी फरमाइश हाणे 2.5 मिंटनि मां हिकिड़ो मिंट या 1.5 मिंट हाय जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो साने मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो साने मां त मिठड़े नबीअ जो ग़ुलाम आहियां काई शैतन जाना थो रुगो पढ़ंदो दुरूदो सलाम आया बी काई शैतन जाना थो रुगो पढ़ंदो दुरूदो सलाम आया ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि रुगो उन जी मोहबत आदियत में चए तो मलाइक पुछंदा छा करे जवाब ॾींदो सान ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि रुगो उन जी मोहबत आदियत में
रखी इस्मो आका जो अखेड़न ते पयो चुमदो मुहम्मद नाम आया ओ जॾहिं पुछंदा मलाइका चवंदो सान मत सुहिणे नबीअ जो अंदरि जी फरमाइश कोई एतिरो ई हिकिड़ो या 1.5 मिंट वरी दोस्त जी फरमाइश है न कहे अमीर जा न कहे वजीर जा असां न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम आयूं दस्तगीर जा न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम आयूं दस्तगीर जा सदे ॾिसो यार तू ऐं दिल सां पुकार तू सदे ॾिसो यार तू ऐं दिल सां पुकार तू पुजी वींदो पलक में पीरनि जो पीर आ न कहे अमीर जा कदम कुल वलियनि ते आ अदा हिन जवान जो जहीं ते असायो सदाई मदीने वारे मेहरबान जो कदम कुल वलियनि ते आ अदा हिन जवान जो जहीं ते असायो सदाई सुणे मदनी मेहरबान जो पोए को गम न कर फकीर पोए को गम न कर बियो को वहम न कर तुझे नसीब में यारिया जो खीर आ तपोए को गम न कर बियो को वहम न कर तुझे नसीब में यारिया जो खीर आ न कहे फकीर जा कंडियारे शहर में शमसदीन मेमण फकीर रहंदो होटल हुंदी हस वडी हजरत सोहणा साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि जो दौर हो कट्टर शियो तबियत जो हो अहले तशय्युद सां गहरो ताल्लुक हुयुस जुमे जो ॾींहुं दिल में ख्याल कई त सोहणे साईं सां वञी सवाल थो कयां जीअं जो आयो अल्लाह जे कामिल वलीअ खुतबे जे दौरान फकीर शमसदीन मेमुण जे सभिनी सवालनि जा जवाब ॾेई छॾिया सुभान अल्लाह जीअं नमाज जुमे जी पूरी थी मुझे सोना साईं सां सभु मिलंदा वया जेॾी महिल हू शमन फकीर रोई मिलियो त हज़रत सोना साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमाए शमन अञा को सवाल करणो आ छा चे मुंहिंजा साईं मूं बस कई कंडियारे जी पूरी बिरादरी शहर जी गवाह हुआ त अल्हम्दुलिल्लाह ओ जो सोना साईं जो फकीर थियो त आखिरी घड़ीअ ताईं बाशर अल्लाह वारनि जी सुहबत में भलाई आ पूरी दुनिया में अल्लाह जा कामिल वलीअ दीन मुस्तफा जी खिदमत करे रहिया आहिनि तव्हां असांजे करीब कंडियारे में भी मुंहिंजो मुर्शिद सजण साईं दामत बरकातुल आलिया दीन जी खिदमत करे रहिया आहिनि तव्हां सोचींदो त मौलवी आला ज़कात घुरंदो ला खैरात भुलियल हो उहे ॿिया अथव चंदे वारा असां चंदे वारा न धंधे वारा बस एतिरो चवंदासीं त अल्लाह वारनि खे दिलि ॾियो त उहे तव्हांजे दिलि खे कलई हणी अल्लाह जे ज़िक्र सां साफ़ कनि
पोइ इन दिल में जॾहिं अल्लाह जो ज़िक्र अची वियो इंशा अल्लाह ताला भलाई थींदी। हिकु दफ़ो अलहम्द 3 दफ़ा कुल शरीफ़ पढ़ो त मरहूम मोहम्मद सावण जे रूह खे असां सभई गॾिजी उन लाइ दुआ घुरूं त ख़ुदा उन जी बख़्शिश फरमाए, उन जी अमड़ ख़ुशि थिए ऐं उन जो भाउ मोहम्मद सुल्तान जे बि दिलि खे सुरूर ऐं सुकून मिले। हिकु भेरो अलहम्द 3 भेरा कुल दुआ घुरण खां पहिरीं नंढड़ो अर्ज़ कंदो भी जेको कोरोना जे मुतालिक़ तव्हांखे टेलीविज़न ते बार बार ताकीद कयो थो वञे, एहतियात करण में को ऐब कोन्हे। जरासीम जीअं तव्हां असांजे घर में कंहिंखे टीबी थींदी आहे त उन खां बि एहतियात कंदा आहियूं, उन जा थांव अलॻि कंदा आहियूं या न? जवाब ॾियो। बिना चवण जे कंदा आहियूं। उन जे छॾियल बलगम खां बि एहतियात कंदा आहियूं, मिटी रखंदा आहियूं त उन में करे हर वचणदड़ जरासीम जो एहतियात कबो आहे। ही बि हिकिड़ो जरासीम आहे जेको वचणदड़ आहे, हिन सां बि एहतियात करण को ऐब नाहे। जिथे माण्हू वेहे थो, दोस्त पाण में वेहनि था, मास्क इस्तेमाल कयो। भला जे मास्क नाहे, रुमाल या ट्वाल मुंहं ते ॾेई छॾियो, इहो ख़्याल कयो तव्हां में नाहे, मता कंहिं ॿिए में हुजे। तव्हां ॿाहिरों खणी पंहिंजे बचड़नि में पहुचो, पुरसुकून घर पंहिंजे खे परेशान कयो। कंहिंखे बुखार थिए, कंहिंखे ज़ुकाम थिए, कंहिंखे तकलीफ़ अचे, तव्हांखे छा फ़ाइदो मिलंदो? एहतियात कयो। ॿाहिरि दोस्त मिट मिले थो, मिलो। जीअं घर अचो तीअं हथनि सां साबुण सां हथनि खे धो। मदीने जे साईं त 1400 साल अॻु में फरमायो त हथड़ा धोई मानी खाओ त बरकत थींदी। एहतियात कयो, पंहिंजे हथड़नि खे साबुण सां धोण में ऐब न समझो ऐं पंहिंजे मुंहं खे एहतियातन ढकण सां ऐब न समझो। छिक अचे, खंघ अचे, भला रुमाल न आहे त ये बाह खुदा ॾिनी आहे, हशो बाह खे झले छॾियो। ये अल्बो अल ही एल्बो ये ठूठ सां झले छॾियो। खंघो ठूठ ते खंघो। इहा नियत कयो त मता मुंहं जा जरासीम कंहिं ॿिए खे तंग कनि, को ऐब कोन्हे। अल्लाह ताला तव्हां असांखे सम्झ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। करीम रब, असां गुनाहगारनि जी हाज़िरी पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। या अल्लाह, इन सॼी जमायत जो जेके घड़ियूं तो रब जे ज़िक्र ॿुधण में गुज़ारियूंसीं, या अल्लाह इन घड़ियुनि खे असांजे लाइ दुनिया में इज़्ज़त, अमन ऐं सुकून जो ज़रियो बणाइजां। क़ब्र ऐं क़यामत में शफ़ाअत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़रियो बणाइजां। करीम रब, जन जी रोज़ी तंग आहे, उन्हनि जी रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं अता फरमा। हारनि जे हार पे में, मुलाज़िम जे नौकरीअ में, मुंहिंजा रब करीम मज़दूर जे मज़दूरीअ में, अमीर जे ज़मींदारीअ में, हर जेको जंहिं फील्ड में आहे, कारोबार वारे जे कारोबार में, मौला उनखे गंज अता फरमा। हलाल जी रोज़ी नसीब फरमा। हराम जे लुकमे खां बि पंहिंजी पनाह अता फरमा। मुंहिंजा सुहिणा रब करीम, जेको वक़्तु जियारी ईमान जे सलामतीअ सां दमे आख़िर कलमे वारो मौत नसीब फरमाइजां। या अल्लाह, मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जा ईमान वारा मर्द, ईमान वारियूं औरतूं जेके दुनिया छॾे विया आहिनि, मौला उन्हनि जी बख़्शिश फरमा। ख़ुसूसन या अल्लाह, असां गुनाहगारनि जे दुआउनि जे तुफ़ैल, क़ुरान करीम जे तिलावत जे तुफ़ैल, इन महफ़िल जे सदके में, इन ख़ैर ख़ैरात जे सदके में, ऐं हिक अमड़ जे उन दाहुन जे सदके में, ऐं हिक भाउ जे मोहब्बत जे सदके में, या अल्लाह मरहूम मोहम्मद सावण जी बख़्शिश फरमा। या अल्लाह उन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। हुजूर जे सजी उम्मत जी बख़्शिश फरमा। मुंहिंजा करीम रब, आका करीम जे उम्मत जे तमाम ईमान वारनि मर्दनि औरतुनि जे क़ब्रनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाइजां। मुंहिंजा मालिक मिठड़ा बे औलादनि खे नेक सालिह औलाद अता फरमाए।
जन जो औलाद आ उनके फरमान बरदार बनाए। मुझा मालिक मिठड़ा असांजे वतन अजीज दे खैर फरमाए। हिंदुस्तान या ॿिया उहे मुल्क जेके असांजे वतन अजीज जे मथां या अल्लाह गलत नज़रूं गलत इरादा रखे वेठा आहिनि, उन्हनि नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बना। असांजे कश्मीर जे मुस्लमान भाइरनि जी मदद फरमाए, फलस्तीन जे मुस्लमाननि जी मदद फरमाए। या अल्लाह असांजे वतन अजीज जे इंच इंच धरतीअ जी हिफ़ाज़त फरमाए। असां सभिनी खे हरमैन शरीफ़ैन जी हाज़िरी नसीब फरमाए। बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या। दोस्तों ती सलात